सहाबिया फांसी ते चा पिया चाढ़न और मानू मारन पिया धक पिया हणन सुहेब तो फरमाए मुझी चमड़ी लाहे छजो रत जो आखिरी कतरो मुझे जिस्म मां कढी छजो पर ही ज़बान कदे महबूब मुस्तफा जे खिलाफ न गालाईंदी जने गालाईंदी त या रसूल अल्लाह जे तराने सा ज़बान जारी रहंदी। सुभान अल्लाह। सहाबी लजपाल नबी जा सहाबीन महबूब मुस्तफा जा सहाबीन तुंजी जिंदगी ते निगाह विझो नजर विझो सहाबा किराम का वधीक त कुरान के समझण वारो बियो को नाहे सहाबा का वधीक हदीस के समझण वारो बियो नाहे। जने जंग लगी आ मुसैलमा कज़्ज़ाब सा जिहाद जिला व्याहन मुसलमान आया सैयदना अबू बकर सिद्दीक जे हुक्म सा मुसैलमा कज़्ज़ाब जे नबूवत जी दावा कई खबीस नबूवत जी दावा करे बैठो महबूबन करीमन जे मद्दे मुकाबिल थी बैठो अबू बकर फौज मोकलिया सैयदना खालिद बिन वलीद तंजो सिपह सालार बनजी आयो आहे। खालिद बिन वलीद नबी जो आशिक सुभान अल्लाह। तो खबर ना है तो मुसलमानन जी हमीयत गैरत जे खून में मुस्तफा जी मोहब्बत हो जे उन खून जो कदर अल्लाह वट हुंदो आहे। हजरत यूसुफ बिन ताशफीन एकड़ो वडो जर्नील थी गुजरियो आ स्पेन के जे फतह कयो हुयो। यूसुफ बिन ताशफीन स्पेन ते उंदलस ते ईसायुन हमलो कयो। अल्फांसो ईसाइन जो राहिब हुयो वडो अगवान हुयो तन गज्जी लखे ईसाई गड कया पूरे यूरोप जा ऐ मुसलमानन के ललकारी त मा तवा सा मुकाबलो कंदुस। यूसुफ बिन ताशफीन मराकश मा पांजी फौज वठी आयो उंदलस में जड़ी मल आयो अचे पोतो ओरी मल हुन खत लिखियो खत अल्फांसो खत लिखियो त अज जे मलाइक आसमान ता लही अचन यूसुफ ता मुसलमानन जी मदद कोन करे सगंदा असा ईसाइन जी एडी वडी फौज आहे। मुसलमान डिजी विया त बणा हेडी वडी फौज आई आ किए मसलो थींदो। यूसुफ बिन ताशफीन फरमायो ने ये जवाब लिखो को केड़ो जवाब पे लिखे को केड़ो जवाब पे लिखे पाण फरमाए ये जवाब ना है लिखबो आशिकन जो जवाब अचो त मां सिखारिया। खत जे पोया जेको अल्फांसो लिखियो उन खत जे पोया हिया लिखयइस त तू मलाइकन जी गाल तो करी इंतजार कर मोहम्मद मुस्तफा जा गुलाम अची रहा है ना। सुभान अल्लाह चई सुभान अल्लाह इस्माइलानी वाला सुभान अल्लाह चे इंतजार कर थोड़ी देर भी दिस्त मोहम्मद मुस्तफा जा गुलाम ता अचन वो पन्नो वेड़े मोकले दी नहीं सब वनी वनी दई जो अल्फांसो के जेमल मुकाबलो थियो आ फजर नमाज पढ़ी मुसलमानन जो फौजू आयू ईसाइन जी फौज आई आ ये मुकाबलो थियो आ विड़ंदे विड़ंदे ज़ोहर नमाज जो वक्त न थियो आ अल्लाह मुसलमानन के फतह दई छड़ी आहे। अल्फांसो फौज समेत भजी वियो लाशन जा ढेर किराए भजी वियो जड़ी मल जबलन जे मथा चढ़ियो हजरत यूसुफ बिन ताशफीन न्यापो मोकलियुस एलची मोकलियुस तो त चयो पे मलाइक अचन त उहे भी मुझो मुकाबलो न करे सगंदा तू तो मुस्तफा जे एकड़े अदना खादिम जो मुकाबलो न थो करे सगी। न चई सुभान अल्लाह। जी दिल में मुस्तफा जी मोहब्बत हुजे वो दुश्मनन जे सामो सर ना है झुकाईंदो देखे अल्लाह हर मुहाज ते यकीनन फतह याब करे छडींदो आहे। अरे काफर अरे यहूदी अरे ईसाई गैर मुस्लिम कौमू मुसलमानन के ॾींहों ॾींहुं हलाकत में था विझन पिया बर्बादी में था विझन पिया। शाम में छा थो थे फलस्तीन में छा थो थे बर्मा में छा थो थे मुसलमान जो ॾींहों ॾींहुं कत्ले आम कयो थो वञे रत वहायो थो वञे सबब इहो आहे जो माण्हुनि खे असां गैरत मुस्तफ़वी कोन था सेखारियूं मुसलमाननि खे असां हमीयत मुस्तफ़वी नथा सेखारियूं ख़तीब बि तकरीरूं था कनि नबी जे शान घटाइण जो गालियों था कन मौलवी उठी भी तकरीर तो करे या रसूल अल्लाह नचो नबी के न पुकारियो तो मुसलमानन जो हाल इहो आ जो उनन जा सर काफरन जे आडो झुकियल हिन पर खालिद बिन वलीद निहार सैफुल्लाह नबी जो सिपह सालार फौज मुसलमानन जी जो अल्लाह जी तलवार मुसलमानन के शिकस्त नजर अचन लगी
आ मुसलमा कज़ाब जो लश्कर वडे शान और शौकत सां विढ़ियो आ मुसलमान पैर पोइते हटाइण लगा हिन ओडी मल खालिद बिन वलीद समझी वियो त मसलो छा है हजरत सैयदना खालिद बिन वलीद खत लिखियो हजरत अबू बकर दे त किबला असा वट मुसलमान अब अल्लाह अकबर जो नारो था हणन वो मुसलमा कज़ाब वारा अल्लाह अकबर जो नारो था हणन खबर नथी पे त केर हक ते आ केर ना हक ते आ हजरत उमर अबू बकर न्यापो मोकलियो तवा अज अल्लाह अकबर जो नारो न हणदो अज मुसलमानन जो शियार या मोहम्मद या रसूल अल्लाह नारे रिसाला नारे रिसाला नारे रिसाला नारे रिसाला नचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत खालिद बिन वलीद घोड़े जी पुठी ते चढ़ी बीठो हे जेंदा या रसूल अल्लाह चवण शिरक निभागा तुझे शिरक जी फतवा दिस त केड़े पासे थी वने पई तुझे शिरक जी फतवा जेको मुसलमान अबोज मुसलमानन के गुमराह करण जे ला या रसूल अल्लाह चवण ते शिरक जी फतवा दो हणी दिस त या फतवा जो पहुंच तुजी केस्तानी थी वने जे तू या फतवा हण दे त इन सा सहाबी भी तुजी फतवा जी इज्जत का कोन बचंदा जो खालिद बिन वलीद चयो अज को भी मानू अल्लाह अकबर न चवंदो मुसलमान जे मुकाबले में हर या मोहम्मद आ जाता नारा सुभान अल्लाह सुभान अल्लाह देर न गुजरिया साहबी चवंदा खालिद बिन वलीद उथी भी तकरीर जो कया असा जण नौ ईमान असा जो जागी पियो या रसूल अल्लाह जा नारा हणदे मुसलमान जो सिर कलम कयो सी अल्लाह ताला घड़ी खन में मुसलमानन जे लश्कर के फतह दई छड़ी है सुभान अल्लाह नारे रिसाला नारे रिसाला समझो दा कि न कोंदा समझो वो छा इरादो है नबी असा दिल लाए भी कि न कोन लाए भी केड़ो केड़ो लाइंदो हथ ते लाए मथे करे ओ मदीने जे मीर सा लऊं लाइंदे मदीने जे मीर सा लऊं लाइंदे लाइंदे त पल्ले गंज पाइंदे हा हा लाइंदे त पल्ले गंज पाइंदे मदीने जे मीर सा लऊं लाइंदे लाइंदे त पल्ले गंज पाइंदे सुभान अल्लाह हाने अजे थका है मुझे ख्याल सुभान अल्लाह दुरूद शरीफ पढ़ो तो कुछ रहमत वसे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब पो नबी सा दिल लाइण वारो बणजी वन मुझे महबूब सा हुब रखण वारो बणजी वन जन्नत जहन्नम धड़काई दिलासा अलग रख अवल इयो याद कर त रोजे पाक में पंजे नबी के कीअं राजी करे ॾेखारियां इहो दिल में इरादो रख त नबी के कीअं राजी कबो आ पंजे नबी के कीअं परचाइबो आ मुझे महबूब मुस्तफा जी हदीस आ हर सूमर जे दिहाड़े ऐं हर खमीस जे दिहाड़े तवां जा अमाल मुझी खिदमत में पेश कया वेंदा आहिनि अज सूमर जी भलारी रात आहे मुझे महबूब फरमायो तवां जा अमल रोजे पाक में मूं ताईं पहुचंदा आहिनि पोइ जॾहिं तवां जा साले अमल ॾिसंदो आहियां मां खुश थी वेंदो आया ऐं वन फरमायो जॾहिं गुनाह जा अमल ॾिसंदो आहियां त मूंखे ॾाढो ॾुख रसंदो आहे इस्माइलाणी वारो नबी के राजी कंदो या नाराज कंदो केड़ा केड़ा राजी कंदा हथ मथे करो मिठा पोइ नबी के राजी करणो आहे त अॼु वाइदो कर त 5 वक्त नमाज पढ़ंदासीं नबी जी रज़ा इए नसीब न थींदी महबूब जी रज़ा इए न मिलंदी नबी जो दर इए न मिलंदो नबी जी रज़ा तने मिलंदी जडे महबूब जे दिनल राह ते अमल करे ॾेखारींदे अज तू जिंदगी गुनाहन में गुजारी ज़बान सा कूड़ ॻाल्हाईंदो वती
पराई गिला कंदो वती गीबत कंदो वती गलियुन मां गुजरी त बियन के गारियूं दींदो वती बियन के घट वध गालाईंदो वती दिलियूं रंजाईंदो वती ताना ऐं मेहणा दींदो वती वैलुल लिकुल हुमज़तिल लुमज़ा कुरान तो फरमाए जेके ताना ॾियण वारा आहिनि गीबत करण वारा आहिनि उन्हनि जे लाइ हलाकत आहे तू ताना ॾींदो वती हिक ॿिए खे घट वध ॻाल्हाईंदो वती वॾनि जी इज़त न करी नंढनि ते शफ़क़त न करी बेहयाई जे पोयां बाज़ार गरम कयो वेठो हुजी शराब पीअंदो वती सिगरेट नोशी कंदो वती नशो वापराईंदो वती मिठा इहो इंसाफ़ न आहे नबी ईअं राज़ी न थींदो महबूब खे राज़ी करण चाहीं थो सभु गुनाह जा कम छॾे उहो कम कर जंहिंमें रोज़े पाक में महबूब मुस्तफ़ा जी दिल असांजा राज़ी थी वञे ओ मिठा गुनाह कंदे कंदे केडी हयाती गुजारी खताऊं कंदे कंदे केडी जिंदगी गुजारी दाढ़ी में अच्छा वार अची विया वरी बि गुनाह कंदो वती वरी बि खताऊं कंदो वती वरी बि अल्लाह के राज़ी न करियो इंसाफ नाहे मिठा जे हयाती मिली अथई त हर हर लम्हो कीमती अथई करोड़ रुपया लींदे जेको लम्हो गुजरी वियो जेको मिंट गुजरी वियो सो वरी वापस न मिलंदो जेका हयाती गुजरी वई सा वापस न मिलंदी मिठा वो जेके घणियूं बचियूं आहिनि जेका गुजरी वई सा गुजरी वई बाकी जेका जिंदगी बची आ उहा त पंहिंजे मालिक रब खे राज़ी कंदे गुज़ारियो त वाह वाह थी वञे जेका जिंदगी गुजरी वई सा गुजरी वई हाणे कुरान तो फरमाए मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात वो मानू वो बानो जो तौबा ताइब थी ईमान आने ऐं सालिह अमल करे चंगा अमल करे नेक बनजी वने कुरान तो फरमाए मां अल्लाह उन जे गुनाहन के नेकियुन में तब्दील करे छडींदुसि अग खताऊं कई अग गुनाह जा कम कई अग बदकिरदारी वारा कम कई हाने मोट कई थी अल्लाह दे हाने वरी आयो अल्लाह दे कुरान तो फरमाए तुझो वरण ही काफी आ तुझो मु रब जे दर ते अचणी काफी आ अचण कम तुझो आ तुझा गुनाह बख्शण मु अल्लाह जो कम आहे मिठा वडेरन जा दर खड़काया थे मुझा मुर्शिद करीम किबला दिलबर साईं फरमाईंदा आहिनि वडेरन जा दर खड़काए अमीरन जा दर खड़काए रिश्तेदारन दे हली वे दुख मिले त पंजन के सद के आओ जे अल्लाह के सदी हा हाओ जे रब के सदी हा हाओ जे पंजी दिल पंजे मालिक सा लाई हा अल्लाह सा लाई हा त अल्लाह पेरी घड़ी में तुझा समूरा दुख दर्द काफूर करे छड़े हा ओ मिठा हेतरी जिंदगी गुजारे हेतरी हयाती गुजारी बुधा गुनाहन में केतरो फायदो मिलियो थे को फायदो मिलियो थे तो मुखे बुधा मां भी तोड़े हली अचा भला जे फायदो न मिलियो थे आत्मा फकीर हे ना चीज तो के बुधाए तो दुनिया आखिरत जो फायदो आए तो अल्लाह अल्लाह जे रसूल के राजी करण में रखा अल्लाह है छड़ियो गुनाहन जा कम छड़ियो खताउन जा कम कम उहो कयूं जंहिंमें रब राज़ी थे मदीने जो ताजदार राज़ी थे छा इरादो आहे गुनाहन का मुंह मोड़ींदो नौजवान नजर ता अचन पिया हबीबन करीमन फरमायो अना हबीबुल्लाह वशाबुत ताइब हबीबुल्लाह मां अल्लाह जो महबूब नबी आया वो नौजवान जेको जवानी में तौबा ताइब थे नौजवान आहे हड मजबूत आहे जिस्म गुनाहन करण जी ताकत भी रखे तो पर ताइब थी अल्लाह जो खौफ तो रखे मुझो नबी तो फरमाए एड़े नौजवान के अल्लाह पांजो महबूब बनो बनाए छड़ींदो आहे समझो ता कि कोन था समझो दाढ़ी अच्छी थी वने जिस्म हद कमजोर थी वने वरी गुनाह करे वरी खताऊं करे इन के त अल्लाह जे अजाब जो शौक थियो आहे
यो कुराड़ो जेको इन वक्त उम्र में दाढ़ी में अच्छो वार अचे हिकड़ो अच्छो वार त जण मौत जो पैगाम अची वियो हाणे कब्र ॾे हलणो आहे हिकड़ो अच्छो वार अची वञे हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अजीज माण्हू मुक़रर कयो रोज़ानो मूंखे मौत यादि ॾियारींदो कर ओ हिकड़े ॾिहाड़े पाण आईने में ॾिसनि पिया त दाढ़ी में अच्छो वार नज़र आयनि पाण उन माण्हू उहो माण्हू ईंदो हुयो सुबुह जो सवेर अचे साईं मरण वारो आई मौत अचणो अथई पघार ते माण्हू रखियो सैयदना उमर बिन अब्दुल अजीज पोइ जॾहिं दाढ़ी में अच्छो वार ॾिठई पाण फरमाईंदा वाह हाणे तुंहिंजी ड्यूटी ख़तम थी वई जेको तूं कमु कंदो हे मुंहिंजी दाढ़ी जो अच्छो वार मूंखे ॿुधाईंदो दाढ़ी में अच्छा वार अची विया माना मौत जो कासिद अची वियो आहे मरणो आहे हाणे वो कुराड़ो माण्हू जेको गुनाह करे उनखे त अल्लाह जे अज़ाब जो शौक़ थियो आहे पर नौजवान जिस्म मज़बूत आहे दिल चाहे थी गुनाह कयां पर गुनाह ॾे हथ नथो वधाए जो चवे थो मतां रब न नाराज़ थी वञे मतां रोज़े पाक में नबीअ खे न दिल में तकलीफ़ पहुचे बस इहो सोचे गुनाह तां हथ परे कयई अल्लाह जो हबीब तो फरमाए इन नौजवान जी दिल में अल्लाह ईमान जी लज़्ज़त ऐं हलावत दाख़िल फरमाईंदो आहे छजो गुनाहन जा कम छजो खताउन वारा कम छजो रब के रंजाइण वारा कम मिठा हेडी जिंदगी गुजारी दुनिया जे पोया को फायदो न मिलियो थई हाओ जे इब्तिदा खाई मुझे रब जे दर ते अची हा मदीने वारे साईं के राजी करी हा त अज दुखन में न पवी हा दर्दन में न पवी हा कुरान तो फरमाए वला तहिनु वला तहजनु व अंतुमुल आलौन इन कुंतुम मुमिनीन गम न कयो मायूस न थींदा कयो दुख तकलीफ पहुचे जो हाय अल्लाह रड़ियूं वाका घोड़ा थी वने न अल्लाह जो कुरान तो फरमाए गमगीन न थियो मायूस न थियो तव्हां के अल्लाह कामयाब कंदो इन कुंतुम मुमिनीन शर्त आहे जेके सच्चा मोमिन बणजी वञो सच्चा कामिल मोमिन बणजी वञो ईमान वारो दर वठो छड़ियो गुनाहन वारा कम खताउन वारा कम छड़े रब के राजी कयूं त अल्लाह राजी थे छा इरादो आहे ईंदो विख वधाईंदो कि न कोन वधाईंदो जे रब के राजी करण चाहियो था अज वाइदो कयो त अज खां पोइ वरी कॾहिं गुनाह जो कम कोन कंदासीं जंहिं शइ जो नालो गुनाह हुआ उन खां मुंहुं मोड़ियो उन खां हाणे ख़बर कीअं पवे त हे गुनाह हुआ हे नेकी आहे ख़बर कीअं पवे मुझे नबी फरमायो कंहिं आलिम खां कंहिं मौलवी खां पुछण जी ज़रूरत न आहे अल्लाह हिकिड़ो मुफ्ती तव्हांजे अंदर में वेहारियो आहे तवाजे अंदर में मौलवी वेठो आहे मदीने वारे साईं फरमाए बुखारी शरीफ जी हदीस आ जे दिल में तुझे कम में तोके खुटको पैदा थे कया न कया वो कम छड़े दे वो कम छड़े दे यो गलत कम गुनाह जो मानू कम कंदो न जरूर हेठ ज़मीर मलामत कंदो ज़मीर मलामत कंदो किडे दो वनी केड़े रस्ते ते दो वनी पियो छो जे गुनाह जो कम दो ज़मीर मलामत कंदो आ जेनो ज़मीर मरी वने हुआ बी गाल आहे अंदरा ज़मीर मलामत कंदो आ हाने गुनाह जा कम न कर हा या दिल तने जिंदा थींदी जड़े इन दिल में अल्लाह जे नाले के जगह दींदे समझो था अज दिलियों परेशान थी वियूं गमन में पइजी वियूं तकलीफुन में पइजी वियूं कुरान तो फरमाया अला बि ज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब खबरदार दिलिन जो इत्मीनान ऐं सुकून आहे त अल्लाह जी याद में रखायल आहे फज़कुरूनी अज़कुरुकुम बाना तू मुखे याद कर इस्माइलानी वारो अल्लाह तो फरमाए बाना तू मुखे याद कर त मां अल्लाह वरी तोखे याद कया तू पांजी जिंदगी में याद कर तुझी जिंदगी खत्म थी वेंदी अल्लाह जी बाकी जिंदगी आहे बाकी जिंदगी रब जी में तुझो नालो अल्लाह मुनव्वर करे छडींदो तब ताइब थींदो ताइब कि कोन थींदो उन जे ला तौबह ताइब थियण जे ला मथा 15 शाबान जी रात अचे पई इज्जत वारी रात गुनाहन खां निजात ऐं छोटकारे वारी रात मुझे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आ अम्मा आयशा सिद्दीका रदी अल्लाह ताला अन्हा दी फरमाए हिकड़ी रात महबूब मुझे वारे में होया मुझे हुजरे में होया रात जो आधी रात जो वक्त थियो मुंह डिठो तो महबूब मुझे हुजरे में न होया मां डिठो गोला करण जे ला व्यस्त मुझा सोना हबीब किडे विया हन मुझा वर मुझा घोट मुस्तफा करीम किडे विया हन घर का बाहर निकली तलाश कयम डिठम तो जन्नतुल बकी में मुझे महबूब जो मथो मुबारक उघाड़ो आ ऐं अखियुनि मां लुड़क वहन पिया ऐं रोई अल्लाह खां दुआ पिया घुरन मुझा मौला मुझी उम्मत जी बख्शिश फरमा मुझी उम्मत के माफ़ फरमा
हबीबन करीमन के रोंदे ॾिठी अम्मा साईं फरमाया मां वापसि हुजरे में आयसि त महबूब करीम मुंहिंजे पोयां अचे पहुता पाण फरमाइनि त आयशा ख़बर अथई अॼु कहिड़ी रात आहे मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ख़बर न आहे हबीबन फरमायो अॼु 15 शबान जी रात आहे हिन रात अल्लाह ताला गुनाहनि जी माफ़ी अता फरमाईंदो आहे हिन रात में अल्लाह ताला बाने जे साल जी तकदीर जो फैसलो कंदो आहे केर मरंदो केर जीअंदो कंहिंखे केतिरी रोज़ी मिलंदी कंहिंखे इज़त मिलंदी कंहिंखे ज़िल्लत मिलंदी केर साईं मुंहिंजा हज ते वेंदो केर हिन साल मदीने पाक जी हाज़िरी नसीब थींदसि न चई सुभान अल्लाह हिन रात में फैसला थींदा 15 शबान जी रात पोइ इहा रात मल्हाइजे कि न मल्हाइजे हा न 15 शबान जी रात मथा अचे पई इन जे लाइ तव्हांखे ख़ासि दावत ॾियां थो मुंहिंजे मुर्शिदन करीमन जो आस्थानो दरबार आलिया दिलबराबाद शरीफ मोरे में अज़ीम शान महफ़िल थींदी आहे सिंध में एॾी वॾी महफ़िल किथे बि कोन थींदी हूंदी जेतिरी इहा एॾी वॾी लखे माण्हुनि जा मजमूआ 11 एकड़ ज़मीन आहे 11 एकड़नि में माण्हू बीठा हूंदा आहिनि एडी वडो इज्तिमा ऐं ये मर्द औरतूं नंढा वड्डा सगीर कबीर गज्जी जो दुआ घुरंदा त अल्लाह या दुआ रद्द कोन कंदो हो मालिक मेहरबान हो इनायतन वारो अल्लाह हो शफ़क़तन वारो अल्लाह एडन माण्हुनि खे करे एतिरा माण्हू गॾिजी के वडेरे जे दर ते वञनि त वडेरो न मोटाए ये अल्लाह त रहम अरहमुर राहिमीन मालिकुल मुल्का गॾिजी जो सभई दुआ घुरंदासीं इंशाअल्लाह अल्लाह इन रात जे सदके भलारन बानन जे सदके सभई गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो या दावत हुजे तव्हां सभिनीनि खे मिठा रातियूं गुज़ारियूं अथव मरणनि में परणनि में दोस्तनि सां अहबाबनि सां साईं मुंहिंजा हूअं न त मोबाइल ते सॼी राति गुज़री थी वञे अॼुकल्ह नौजवाननि जी सॼी राति गुज़ारे था छॾियो इहा हिकिड़ी राति असां फ़क़ीरनि सां बि गुज़ारे ॾिसो इहा हिकिड़ी राति फ़क़ीरनि सां बि गुज़ारे ॾिसो इंशाअल्लाह इहा फ़क़ीरनि सां हिकिड़ी गुज़ारियल राति तुंहिंजी ज़िंदगी गुज़रियल जे समूरनि गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वेंदी कबूल आहे मुंहिंजी दावत तव्हां सभिनीनि खे अल्लाह ताला शाल अमल हाणे मां थकिजी पियो आहियां माना हेतिरियूं आयतूं पढ़ियमि जेतिरी यादि थिए माण्हुनि खे मिठा पोइ अल्लाह वारनि जी सोबत में वेहो अल्लाह वारनि जी संगत में वेहो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मरउ अला दीन खलीलिही इंसान पंहिंजे दोस्त जे दीन जे मथां हूंदो आहे जहिड़ी संगत तहिड़ो असर हूंदो सिंधी में मिसाल ॾींदा आहिनि कारो बद कमरे सां रंग न मटे आदत ज़रूर मटींदो आहे न चोर चोरी सेखारींदो ज़ानी ज़िना सेखारींदो फोरू फुर सेखारींदो धाड़ो सेखारींदो बदअक़ीदा पंहिंजो बदअक़ीदगी सेखारींदो पर अल्लाह वारनि सां गॾु वेह त अल्लाह वारा वरी अल्लाह अल्लाह करण सेखारींदो सुभान अल्लाह सोनन जी सोबत में वेहो चंगन जी सोबत में वेहो रब राजी रब जो हबीब राजी थे वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व अला अस्हाबि सय्यिदिना मुहम्मद या रब्बी बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मदा या वासिअल करमी या अल्लाह असांजा गुनाह माफ़ फरमा खताऊं दरगुजर फरमा उहे कम करा जन में तू राजी तुंहिंजो हबीब राजी थे कर्ज वारन जा कर्ज ला बीमारन के शिफा अता फरमा साइलन जा सवाल पूरा फरमा मुश्किल ज़दन जो मुश्किला तू आसान फरमा ए मुझा मौला तू असांजो थी असां के पंहिंजो बना जिंदगी ॾिनी अथई त महबूब मुस्तफ़ा जी मोहब्बत में जिंदगी गुजारण जी तौफीक अता फरमा नेक सालेह अमल करण जी तौफीक अता फरमा ए मुझा मौला जेको घुरियोसीं सो बि अता फरमा जेको न घुरी सघिया आहियूं सो बि अता फरमा इन ॻोठ इस्माइलाणी ते पंहिंजो ख़ासि रहमतूं नाज़िल फरमा हिन जे रहवासिन ते पंहिंजी करम नवाज़ी फरमा ए मुंहिंजा मौला तूं असांजो थी असांखे पंहिंजो बना वसल्लल्लाहु तआला अला खैर खल्की हबीबिना मुहम्मद व आलिहि वसहबी अजमईन मोहम्मद हाशिम की ज़ौजा कराची में ऑपरेशन है ए मुझा मौला उनके सेहत आफियत तंदुरुस्ती अता फरमा ए मुझा मौला जिन दुआउनि जे लाइ चयो आहे उन्हनि जा जायज़ मक़सद हाजतूं पूरियूं फरमा जेके दुआउनि जे लाइ न चई सघिया आहिनि तन सभिनी जे दिलि जूं मुरादूं पूरियूं फरमा असीं जेकी बि हिन महफ़िल में शरीक थिया आहियूं असां सभिनी जे दिलि जूं मुरादूं पूरियूं फरमा ए मुझा मौला हिन रमज़ान में महबूब मुस्तफ़ा जे शहर मदीने जी हाज़िरी नसीब फरमा
वसल्लल्लाहु तआला अला खैरि खल्की हबीबिना मुहम्मद व आली व सहबी अजमईन। हिकिड़ो दफ़ो फातिहा शरीफ पढ़ो त हज़रत मौलवी काज़ी अब्दुल मजीद कुरैशी ऐं हज़रत मुफ्ती आज़म पाकिस्तान मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह तआला अलैहिम अजमईन जे रूहन खे ईसाले सवाब कजे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन। اللهم بلغ هذه القرآن هذه الفاتحة إلى المرحومين مغفورين اللهم اغفر ذنوبهم اللهم استر عيوبهم اللهم وسع درجاتهم يا رب العالمين